घर जी हर शइ खे 10 चक्कर उथलाए पुथलाए ॾिठो अथमि, पर पोइ बि निकाह नामो नज़र कोन थो अचे। वरी भी बाबा, वरी भी एक चक्कर कोशिश करे ॾिस। हर शइ खे उथलाए पुथलाए ॾिस बाबा, उथलाए पुथलाए ॾिस। घर जी कुंड कुड़िच जांच हूंदो, किथे न किथे त निकाह नामो पियल हूंदो बाबा, किथे न किथे त पियल हूंदो। पुट चयमि न त घर में निकाह नामो कोन्हे। हाणे असांजी कोशिश अजाई आहे बाबा। छा बाबा, ये कोशिश अजाई आहे? त पोइ मां हथ ते हथ रखी वेही रहा ऐं नसीबा खे विसारे छॾिया? न बाबा न, नसीबा मुझे घर जी इज्जत आ। मां मरी त सघां थो, पर नसीबा खे विसारे नथो सघां। जेस ताईं नसीबा खे वापस न मोटाईंदुसि, तेस ताईं सुकून सां कोन वेहंदुसि बाबा, कोन वेहंदुसि। मञा थो पुट, मञा थो त पंहिंजी इज़त ख़ातिर माण्हू पंहिंजी जान बि कुर्बान करे छॾींदो आहे, पर हिन वक़्तु निकाह नामो नथो हथ अचे। उनजो हल ॻोल्हणो आहे। इहो ई त हल ॻोल्हियां पोइ बाबा। त आख़िर निकाह नामो वियो काॾे? जेकॾहिं जबार ऐं मजूअ जे हथ अची वियो त उन्हनि उनखे साड़े खाक करे छॾियो हूंदो। मूंखे एतिरी यादगिरी ज़रूर आहे त मजू वारा हिन घर में घणी देर कोन तरसिया हुया, त उन्हनि एतिरो जल्दी निकाह नामो कीअं हथ कयो? थी सघे थो बाबा त निकाह नामो उन वक़्तु नसीबा जे हथ में हुजे। इहा अणथियणी ॻाल्हि आहे पुट। नसीबा निकाह नामो हथ में रखी छा कंदी? जेकॾहिं हिते हुजे हा त हथ अची वञे हा। उहा घर जी कहिड़ी कुंड आहे जिते असां जांच नाहे कई? घर खे त 10 चक्कर उथलाए चुका आहियूं पुट। इन्ही करे त मुंहिंजो दिमाग़ कम नथो करे बाबा। का बि ख़बर नथी पए, का बि ख़बर नथी पए त निकाह नामो वियो काॾे? पुट पोइ हाणे छा कंदे? कुझु त सोचियो हूंदी? हा बाबा, हाणे हर हाल में नसीबा सां मिलणो आहे। पर पुट उते त सभु तुंहिंजे न तुंहिंजा पैसा आहिनि। बाबा पहिरियां कोशिश कयमि त हू मूंखे इज़त सां नसीबा सां मिलण ॾियनि, पर हुननि मुंहिंजी हिक बि न ॿुधी। हाणे राति जी तारीकी में नसीबा सां मिलंदुसि, राति जी तारीकी में। न पुट न, हू हिकु दफ़ो धोखो खाई चुका आहिनि। हाणे त हुननि जो नसीबा मथां ॾींहुं राति पहरो हूंदो बाबा। बाबा हाणे कुझु बि थी पए, पर पंहिंजा कदम पोइ ते कोन हटाईंदुसि। पहिरियां त कोशिश कंदुसि त नसीबा खे बग़ैर नुक़सान जे उतां कढी अचां, पर खुदा न करे जेकॾहिं नाकाम वियुसि त पोइ गोलियुनि जी बरसात में बि नसीबा खे उतां कढी ईंदुसि बाबा। उन लाइ जेकॾहिं मूंखे दिलावर खान जे ॻोठ जा समूरा माण्हू मारणा पिया त बि मारींदुसि, पर नसीबा खे हर हाल में वापस वठी ईंदुसि बाबा, हर हाल में वापस वठी ईंदुसि।